नाज़रीन अहम ख़बर आहे कराची खां। कराची में ई चालान सिस्टम DIG ट्रैफिक पीर मोहम्मद शाह जी गाड़ी जो भी चालान कटे छॾियो। लियारी एक्सप्रेस वे खां गार्डन इंटरचेंज तां लहण दौरान DIG ट्रैफिक जी गाड़ी के ई चालान सिस्टम कानून की भञकड़ी कंदे डिटेक्ट कयो ऐं पाण मुरादो सिस्टम चालान काटे छॾियो। DIG पीर मोहम्मद शाह तस्दीक कई आहे त ड्राइवर सीट बेल्ट इस्तेमाल न कयो। सिस्टम खेसि डिटेक्ट करे 10,000 रुपयनि जो चालान मोकिलियो आहे। गाड़ीअ में DIG ट्रैफिक पीर मोहम्मद शाह पाण सवार न हो। संदसि स्क्वाड खेसि गार्डन हेडक्वार्टर मां खणण पई वञी। अहम ख़बर आहे ई चालान सिस्टम DIG ट्रैफिक पीर मोहम्मद शाह जी गाड़ी जो भी चालान कटे छॾियो आहे। लियारी एक्सप्रेस वे खां गार्डन इंटरचेंज तां लहण दौरान DIG ट्रैफिक जी गाड़ीअ खे ई चालान सिस्टम कानून जी मञकड़ी कंदे डिटेक्ट कयो ऐं पाण मुरादो सिस्टम चालान कटे छॾियो। DIG पीर मोहम्मद शाह तस्दीक कई आहे त ड्राइवर सीट बेल्ट इस्तेमाल न कयो। सिस्टम खेसि डिटेक्ट कयो 10,000 रुपयनि जो चालान मोकिलियो आहे। गाड़ी में DIG ट्रैफिक पीर मोहम्मद शाह पाण सवार न हो।